अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदव। दोस्तों, पाप नंगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों, पाप नंगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त रईस बालाज ख़ान जेको आहे छोकिरीअ खे अगवा कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छोकिरी राबेल खे अगवा करे पंहिंजे कोर्ट में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजो पीउ जेको आहे परेशान हूंदो राबेल जो, त राबेल वही काॾे, पर दोस्तों राबेल खे जेको आहे रईस बालाज ख़ान अगवा करे वेंदो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान जेको आहे त प्यार में अंधो थी वियो आहे छोकिरीअ जे में, ऐं छोकिरीअ खे अगवा करे वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल ॿकरियूं चारंदी ऐं ॿकरे चारनि जे बहाने जेको आहे रईस बालाज ख़ान छोकिरीअ खे अगवा करे कोर्ट में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे, एक्शन ड्रामो, ऐं तव्हांखे हर अपडेट जेको आहे त हिन यूट्यूब चैनल ते मिलंदी, ड्रामनि जी, फिल्मुनि जी ऐं गाने मॉडलिंग जी। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक न विसारींदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।